हाज़रीन ऐं नाज़रीन, ड्रामा सीरियल दुल्हा जी ज़बरदस्त अपडेट ॾींदा हलूं त हाणे मंसूर खान जो छा थींदो। मंसूर खान दोस्तों इन मसइले मां निकिरी वेंदो, लेकिन थोरो वक़्तु लॻंदो। जेको कारियन जो इल्ज़ाम आयो आहे इन खे ख़तमु करण जे लाइ को न को इन खे गेम खेॾणी पवंदी। न त शाहनवाज़ खान इहे राज़न हिन खे क़ाबू करे चुका आहिनि, हिन खे मजबूर करे चुका आहिनि ऐं छोकिरी जो बि को ॾस पतो न आहे। सोढल सुखियो छोकिरी कोन छॾींदो कूंज खे, हू पाण वटि क़ाबू कयूं वेठो आहे। उन खे दिलासा ॾिए थो, मां तोखे पुॼाईंदुमि, मामिलो थधो थिए न तूं हितां वेंदीअ मारी वेंदी। हू बि परेशान आहे, हू बि चुप कयूं वेठी आहे भउ खां। ऐं ॿियो त जेको सोढल खे इहो टेंशन आहे त मां पंहिंजी सौटु गुलपरी जो निकाह टुराए उहो पाण शादी कंदुसि, ककर वारनि खे ब्लैकमेल कंदुसि, न त ही मां इन्हनि खे न ॾींदुसि। ऐं अहिड़े हिसाब सां हू ख़ुशि आहे त मूंखे सोढल छॾे ईंदो। ऐं रहज़न परेशान आहे, होॾां ककर परेशान आहे, मंसूर खान परेशान आहे त छोकिरी केॾांहुं वई। ऐं वरी ककर वारा सम्झूं वेठा आहिनि त मंसूर खान ॾांहुं वई, लेकिन मंसूर खान खे का ख़बर न आहे। इन शइ जी हू परेशानी में आहे। अचण वारे एपिसोड में मंसूर खान वॾो प्रॉब्लम में अची चुको आहे ऐं इहो दाग़ धोइण जे लाइ छोकिरी सां निकाह करण जी कोशिशि कंदो। इन्हनि खे चवंदो इहा मूंखे ॾियो कूंज, मां इन सां शादी कयां, निकाह कयां। ऐं हू चवंदा न असां तोखे ॾींदासीं, मारे छॾींदासीं, तोखे न ॾींदासीं, लेकिन इहा असांखे तूं वापसि कर। हाणे वॾो प्रॉब्लम थी वियो आहे मंसूर खान जे लाइ। वीडियो पुॻो पंहिंजी पुॼाणी त असांखे ॾींदा इजाज़त। लाइक, सब्सक्राइब, शेयर करणु न विसारींदा।